अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर शामिल कयूं था। हैदराबाद क्राइम रिपोर्टर अली गुल चौकियो। हैदराबाद कासमाबाद सन तरक़ी पसंद पार्टी के अगवाणनि ऐं कारकुननि जी वॾी तइदाद में एक शानदार रैली कढी वई। हैदराबाद जिले के हाला नाका नेरून कोट के अगवाणनि कादर नोनारी, अली हसन जोखियो, लियाकत JUI सनाउल्ला मक्सी की क़यादत में कारकुननि जी वॾी तइदाद में सिंध तरक़ी पसंद पार्टी हाउस पहुती, जितां खां तरक़ी पसंद पार्टी के अगवाणनि जी एला क़यादत साण, जिनमें हैदर बख्श शहाणी, हूद खान गाडाही, ज़िले सदर जान मोहम्मद जुनेजो, रुस्तम लाशारी ऐं हज़ारे कारकुननि ॼाम शुरो सिंधु दरिया तरफ़ उॿारींदड़ नारा हणंदा सिंधु दरिया ते पहुची गुलनि जी विरखा कई ऐं शम्मा रोशन कई। सभिनी आयल अगवाणनि ऐं कारकुननि जूं लहकारूं हुयूं। सिंधु ते धाणो नामंज़ूर, डैम समूरा नामंज़ूर, मरंदासीं मारींदासीं, सिंधु ते डैम ठहण न ॾींदासीं। बाद में STP अगवाणनि पंहिंजे ख़िताब में चयो त 2.5 खरब रुपए की मालियत सां 190 किलोमीटर डिघो ठहंदड़ चोलिस्तान कैनाल न पर एक किस्म जो दरिया है, जंहिंजे ठहण सां सिंधु दरिया जो रुख मुड़ी वेंदो, सिंधु बयाबान में तब्दील थी वेंदी। अॼु समूरी सिंध सरापा एहतजाज बणियल आहे। असां सभु गॾिजी वचन था कयूं त जेसीं ताईं हिकु सिधे बिजेरो रहंदो, सिंधु मथां डैम ठहण न ॾींदो, सिंध जे दुश्मननि जे नापाक इरादनि खे कंहिं बि सूरत में कामयाब थियण न ॾींदासीं।